मुस्लिम लीग नून जी अॻवान कादिर बख्श कलमती तरफ़ां PS 8485 NA 229 टे ॻोठनि में वर्क तेज़ करे छॾियो। गुलनि अजरकुनि सां ॻोठाणनि तरफ़ां भरपूर राजियां। वर्क दौरान थधो जे ॻोठ रोज़ी ख़ान गोंदड़ में ख़िताब कंदे चयो त इंशाअल्लाह मुंहिंजी कामयाबी अवाम जी कामयाबी हूंदी। मूंखे अॼु हिते पहुची तमामु घणो ॾुख थियो, छो त ही ॻोठ तमामु बुनियादी सहूलियतुनि खां जेके वक़्त जी अहम ज़रूरत आहे, बिजली गैस पाणी तालीम खां महरूम आहिनि। हिते बिजली गैस तालीम नाहे, पीअण जो साफ़ पाणी नाहे, मूंखे कंहिं सेट पोज़ीशन जी ज़रूरत नाहे। मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु अवामी ख़िदमत आहे। हर जॻह ते मसइलनि जा अंबार लॻियल आहिनि। हमेशह इक़्तिदार माणींदड़ अवाम सां सचाई नाहे ॾेखारी। ॻोठाणनि चयो त असां पीपल्स पार्टी जा हमेशह वोटर ऐं सपोर्टर रहिया आहियूं, मगर असांजे सभिनी ॻोठनि जिन में नौशेरवान गोंदड़ ॻोठ, रोज़ी ॻोठ, हयात ॻोठ, पारपियो ॻोठ, मीर खां या केतिरा ई ॻोठ हर सहूलियत खां महरूम आहिनि। असां दिल सां जनाब कादिर बख्श कलमती जी हिमायत था कयूं। असांखे उमेद आहे त कादिर बख्श कलमती जी कामयाबी असांजी कामयाबी आहे। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।